गुलाम सिंह उमराणी साहब जलाल चांडे वांगे ऐं उन खां अलावा उर्स चांडे वारो सीन थियण वारो आहे ऐं हिन वक़्तु गुलाम सिंह उमराणी इस्पताल में दाख़िल आहे। उन सां छा मामिलो थियो दोस्तो ऐं गुलाम सिंह उमराणी जी कहिड़ी जाइ ते ऑपरेशन थियो, छा दिलि जा वाल बंदि थी विया या गुलाम सिंह उमराणी जा गुर्दा ख़तमु थी विया जीअं जलाल चांडे थियो या उर्स चांडियो थियो या फौजिया सूमरो थियो। सिंध जा वॾा फ़नकार हुया इहे टई, इन्हनि टिनि सां बि इहो ई मामिलो हुयो। ऐं उन खां अलावा हिन वक़्तु 2025 में असांजो बहितरीनु सिंध जो फ़नकार गुलाम सिंह उमराणी बि इस्पताल में दाख़िल ठीक है अलहमदुलिल्लाह ॻाल्हाइण डॉक्टर मञा कयो आहे। तव्हांजी महिरबानी, सभिनी जूं अदारी जी महिरबानी, तव्हां दोस्तनि जूं सभिनी जूं अलाह सां ख़ुशि कंदो इंशाअल्लाह। आहे उन जी बि तबियत नासास आहे। अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं त गुलाम सिंह उमराणी केरु ऐं किथां जो हुयो ऐं उन खां अलावा गुलाम सिंह उमराणीअ कॾहिं पंहिंजे शुरूआति कई कलामनि जी दुनिया में ऐं गुलाम सिंह उमराणीअ सिंध में सिंधी फिल्म केतिरा रिलीज़ थिया हुया ऐं गुलाम सिंह उमराणी जी हिन वक़्तु तबियत कीअं आहे, मुकमल तफ़सीली हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तो गुलाम सिंह उमराणी ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान सां तालुक़ु रखे थो ऐं गुलाम सिंह उमराणी शुरूआति पंहिंजी सिंधी फिल्मनि मां स्टार्ट कई ऐं उन खां अलावा हिकु दर्दनाक शाइरीअ सां गॾोगॾु हिकु सिंध जो यकतारे चपड़ीअ जो बेताज बहितरीनु फ़नकार थी उभरियो सिंध जो। ऐं उन जो हिकिड़ो डायलॉग तमामु घणो सिंध में मशहूरु ऐं मक़बूल थियो, जेको इहो हुयो सरदार कते। दोस्तो इहो कलामनि जे दौरान हिकु सराइकीअ में पंहिंजा ॿोल बि ॿुधाईंदो हुयो ऐं उन खां अलावा सिंध में यकतारे चपड़ीअ जो बहितरीनु जेको आहे सो फ़नकार हुयो ऐं उन खां अलावा हिन वक़्तु जेको आहे सो इस्पताल में दाख़िल आहे ऐं उन जी तबियत तमामु नासास आहे गुलाम सिंह उमराणी जी। उन जो नंढिड़ो वीडियो बि तव्हांखे असां ॾसींदासीं। इस्पताल जो वीडियो आहे गुलाम सिंह उमराणी जो ऐं गुलाम सिंह उमराणी जा ईअं चयो वञे थो त गुर्दनि जो ऑपरेशन थियो आहे, जंहिंजे करे डॉक्टरनि गुलाम सिंह उमराणी खे ॻाल्हाइण तां जेको आहे सो मना कयो आहे। त उहो वीडियो में पाण बि गुलाम सिंह उमराणी ॿुधाए थो ऐं इहे सभु कारण इन जे करे जेको आहे सो थियनि था। सिंध जा जेके बि गुलूकार थी गुज़रिया, अहिड़ो को बि गुलूकार कोन्हे जिन्हनि शराब नोशी घणी न कई हुजे। ऐं गुलाम सिंह उमराणी जा खोड़ सारा वीडियो बि मंज़र आम ते आया, जंहिंमें गुलाम सिंह उमराणी तमामु घणो शराब पीअण जे करे बाबलिंग बि कई खोड़ सारनि प्रोग्रामनि में ऐं गुलाम सिंह उमराणी खे तनक़ीद जो निशानो बि बणायो वियो। ऐं उन खां पोइ गुलाम सिंह उमराणी सॼे क़ौम खां जेको आहे सो माफ़ी बि वरिती ऐं वीडियो जे सूरत में पंहिंजो फेसबुक ऐं उन खां अलावा यूट्यूब ते हिकिड़ो वीडियो जारी कयो, जंहिंमां गुलाम सिंह उमराणी सॼे सिंध वासियुनि खां ऐं पूरे पाकिस्तान खां माफ़ीअ जो मुतालबो पियो करे। दोस्तो सिंध जो भलो फ़नकार आहे गुलाम सिंह उमराणी, लेकिन कुझु चंद ॻाल्हियूं ॾिसजनि थियूं गुलाम सिंह उमराणीअ जूं त इहे नापसंदीदा जेको आहे सो ॻाल्हियूं आहिनि। फ़नकार हिकु जेको आहे सो मक़बूल फ़नकार हूंदा आहिनि, सिंध जी तर्जुमानी कंदा आहिनि फ़नकार, अवाम जी तर्जुमानी कंदा आहिनि। जे अगरि उहे बि इहे जेको आहे सो किसा ऐं इहे ॻाल्हियूं जेके वायरल पियूं थियनि इन्हनि फ़नकारनि जे बारे में, त पोइ अवाम बि जेको आहे सो पंहिंजे गुस्से जो इज़हार बि कंदी आहे। छाजे करे अवाम पंहिंजे फ़नकारनि ऐं गुलूकारनि खे तमामु घणी सिंध में इज़त ॾींदी आहे। जे अगरि फ़नकार ऐं गुलूकार बि अवाम जे उमंगनि ते पूरो नथा निकिरनि त पोइ अवाम बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे गारियूं गंद बि करे थी ऐं अवाम तनक़ीद जो निशानो बि बणाए थी पंहिंजनि गुलूकारनि खे। त वरी महिरबानी इस्लाह ज़रूरी आहे कंहिं बि इदारे में, कंहिं बि माशरे में। जेसिताईं कंहिं बि माण्हूअ जो इस्लाह न थींदो तेसिताईं माशरो न अॻिते वधंदो। त उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो, वीडियो खे लाइक